घोटकी 2.5 महीना अॻु घोटकी वासी नौजवान शाहिद सुमरो सां पसंदि जो परणो कंदड़ लेडीज़ बाज़ार मोहल्ले वासण नारी इकरा धीअ जमशेद राजपूत वारो मामलो नारी जे वाट्सन संदसि मां ज़ैनब राजपूत तनवीर राजपूत शहमीर अली राजपूत मेन एहतजाज जी मुज़ाहिरो कंदे दाहिंदे चयो आहे त शाहिद सुमरो 16 वरनि जी नारी इकरा राजपूत खे वरगलाए पसंदि जो परणो कयो आहे। नारी फरार थियण दौरान घर भातियुनि खे नशो ॾेई 3 लख रुपया रोक रक़म 8 तोला सोन ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान बि चोरी करे वई आहे। मुज़ाहिरो कंदड़नि पीड़ितन औरत दाहियो त मुंहिंजो पुटु दिलशाद राजपूत दुबई में कमु कंदो आहे, जंहिं 17 सेप्टेम्बर ते 3 लख रुपया मोकिलिया ऐं ॿिए ॾींहं ते इकरा ऐं शाहिद सुमरो रक़म में ज़ेवर खणी फरार थी विया आहिनि। मुज़ाहिरनि दाहियो त ए सेक्शन थाणे जो सब इंस्पेक्टर इक़बाल राजपूत ऐं अॻिणो वॾो मुंशी रियाज़ सुमरो शाहिद सुमरो वारनि खां मुबैना रिश्वत एवज़ उन्हनि जा वंगारू बणियल आहिनि। असांखे उबतड़ में हरासां करे रहिया आहिनि। मुज़ाहिरनि दाहिंदे चयो त नारी इकरा राजपूत नौजवान जे मामे अमीर बख्श सुमरो वटि रकमाल बणियल आहे ऐं असांजो चोरी थियल सामान ऐं रक़म बि शाहिद सुमरो सां गॾु संदसि मामो अमीर बख्श सुमरो हड़प करणु चाहिनि था। मुज़ाहिरनि वसवारनि आला अख़्तियारनि DIG सखर ऐं SSP घोटकी खां घुर कई त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। धीअ जो नालो थी इकरा, उहो खणी वई बचा घरों 3 लख बि हे सॼो सोन मोबाइल सॼो खणी वई। नए महीने जी 18 तारीख़ के हितो सुबुह जी माल निकिरी वई आहे। निंड जी गोरी ॾिनी असां सभिनि खे नाश्ते में। उतो वरी NC कटाइण विया आहियूं त वॾे मुंशी NC न कटी, इन्हनि खे धिका ॾेई चए पियो तव्हांजी न्याणी प्यार जो परणो कयो, तव्हां छाजी NC कटाइण आया हो। थाणे ते वियासीं, पोइ वॾे मुंशी चयो भई हिते तव्हां छाजे करे आया हो, वॾो साहब न आहे राज सुमरो। उन चयो पोइ वरी हिते मोटी आया निकिरण पिया न, पोइ वरी उन वीडियो वारा घुराया ते तव्हांजी न्याणी तो प्यार जो परणो कयो आहे, तव्हां हिते छाजे करे आया हो। वरी उते NC न कटी, वरी मोटी आया नी घर। पोइ इकबाल के हिन वॾे मुंशी मोकिलियो असांजे घर ते वञी करे हिननि जी NC उतो कटे अचेसि, तस्वीर बि स्नाटी कार्ड बि सॼा खणी अच। आयो आहे 1.5 लख पाण घुरियो आहे, मां तोखे न्याणी कोर्ट में पुॼाए ॾींदमि, तव्हांजी थींदी त तव्हां सां ईंदी, न त तव्हांजा सामान ॾेई हली वेंदा। वरी मां 1.5 लख रुपयो बि ॾिनो, कार्ड सॼा नुंहंनि जा मुंहिंजा सॼा कापी खणी वियो, फोटू खणी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।